खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में राजड़ हाउस ते हुरन जे रूहानी पेशवा आला हज़रत पीर सैयद सबतुल्ला शाह राशिदी अल मारूफ राजा साईं पीर पागारे जी विलादत बा शहादत जे मुख्य तकरीब थी गुज़री है। तकरीब जी शुरुआत कुरान पाक जे तलावत सां कई वई है। तलावत गुल सिद्दीक पठान कई है। प्रोग्राम में आयल मोजिज़िन हुर जमायत जे अगवान ऐं कारकुनन खे MSF अगवान शफी मोहम्मद राजड़ आजियाणो ॾिनो है। तकरीब में मुर्शिद आला हज़रत पीर सैयद सबतुल्ला पीर साईं पागारे जी 66वीं सालगिरह जो केक पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग अगवान ऐं अगूणे तालका नाज़िम खिपरो फ़कीर हाजी खुदा बख्श हमज़ो खान दर्स हाजी मंठार राजड़ किंगरी मोटर्स मीरपुर खास अगूणो DSP लियाकत अली दर्स गुल सिद्दीक पठान हुर मोहम्मद खान मंगरियो मोहम्मद इस्माइल दर्स डॉक्टर गोबिंद राम मोहन मुखी शफी मोहम्मद राजड़ ऐं ॿियनि काटियो है। इन मौके ते तकरीब में अगवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त आला हज़रत पीर सैयद जो अमन ऐं भाईचारे जो पैगाम घर घर पहुचायो वञे। पीर साहब पागारे पाड़े वारनि ख़ासि करे अक़लियत बिरादरी जो ख़ासि ख्याल रखण जो दर्स ॾिनो है। पीर साईं पागारे हमेशा मुल्क ऐं मिलत लाइ सोचियो है। हैदराबाद में तारीख़ी जलसो करे PP पारां मंजूर कयल ॿिटे कारे कानून खे ख़त्म करण ते मजबूर करे छॾियो है। तकरीब में हुर जमायत जे मोजिज़िन ऐं MSF जे नौजवान कारकुनन खलीफ़ो अली खान आरीसर चौधरी लियाकत अली राजपूत खलीफ़ो गुलाम हुसैन राजड़ इसाक दर्स फजल मोहम्मद हिंगोरजो ममताज मला अली अकबर राजड़ गुलाम मुस्तफ़ा राजड़ दीन मोहम्मद राजड़ रसूल बख्श RB राजड़ जमान खान रिंद मलूक दर्स कमाल दीन दर्स इकबाल राजड़ अली नवाज राजड़ गुलाम कादर दर्स आदम भंबरो बिलावल समेजो गुलाम फरीद जट आमिर कायम खानी साफ़ी अब्दुल जब्बार दर्स ऐं ॿियनि पिण शिरकत कई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।